अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आओ है सायरा सुमरो आओ है पिरिया गुल। सब खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप आपनाई हुरम्स में बारूदी सुरंग विछाईंदड़ हर बेड़ी के तबाह करण जो हुकुम ॾेई छॾियो। सदर ट्रंप चयो आहे त अमरीका पारां बारूदी सुरंग हटाइण वारियूं कार्रवाइयूं आपनाई हुरम्स में जारी आहिनि। बारूदी सुरंग विछाइण जे शक में नंढी बेड़ी खे बिना हबक जे तबाह कयो वियो। सोशल मीडिया ते जारी कयल बयान में अमरीकी सदर दावा कई आहे त 159 ईरानी बहरिया जे जहाज़नि खे समुंड जे तरे में पहुचाए चुका आहियूं। आपनाई हुरम्स ते असांजो मुकमल कंट्रोल आहे। अमरीकी बहरिया जी इजाज़त बिना को बि जहाज़ अचे या वञे नथो सघे। आपनाई हुरम्स खे बंदि करे छॾियो आहे। जेसिताईं ईरान मुआहिदो नथो करे ते सख़्त नाकाबंदी जारी रहंदी। वज़ीर आज़म सरकारी इस्तेमाल लाइ इलेक्ट्रिक बसूं ऐं मोटरसाइकिलूं ख़रीद करण जी हिदायत करे छॾी। शहबाज शरीफ जी सदारत ते टेंडर जी सिक्योरिटी जे हवाले सां इजलास। वज़ीर आज़म पारां इलेक्ट्रिक गाॾियुनि लाइ चार्जिंग स्टेशन्स क़ाइम करण लाइ क़दम खणण जी हिदायत। इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त तवानाई जी बचत लाइ सफ़री ज़रियनि खे इलेक्ट्रिक व्हीकल्स ते मुंतक़िल कयो वञे। मुल्क में मक़ामी सतह ते ठहंदड़ बैटरियुनि खे हथी वठाइण जी ज़रूरत आहे। व्हाइट हाउस जी तर्जुमान कैरोलिन लेविट चयो आहे त सदर ट्रंप जंग बंदी जी का डेडलाइन नाहे ॾिनी। ईरान खे मुतफ़क़ा तजवीज़ आणण लाइ कुझु ॾींहं ॾिना विया आहिनि। जंग बंदी जे वक़्त जो तयन अमरीकी सदर पाण कंदो। आरज़ी जंग बंदी दौरान ईरान जे सामूंडी नाकाबंदी बरक़रार रहंदी। व्हाइट हाउस तर्जुमान वधीक चयो आहे त अमरीका खे ईरान जे जवाब जो इंतज़ार आहे। सदर ट्रंप ईरान खां सुठी मोट चाहे तो ईरान खे यूरेनियम हवाले करणो पवंदो। ईरान हुरमस वारे लंघ में ॿिनि सामूंडी जहाज़नि ते कब्ज़े जी वीडियो जारी करे छॾी। ईरानी सामूंडी फ़ौज जो चवणु आहे त जहाज़नि खे ईरानी सामूंडी किनारे मुंतक़िल कयो वियो आहे। हुरमस वारे लंघ में सेफ्टी ख़तरे में विझण ते जहाज़नि खे तहवील में वरितो वियो। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान चयो आहे त ईरान हींअर बि ॻाल्हियूं करणु चाहे थो। वाइदनि जी भञकड़ी धमकियूं ऐं नाकाबंदी ॻाल्हियुनि में रंडक आहिनि। पंहिंजे बयान में ईरानी सदर वधीक चयो आहे त ईरान हमेशह ॻाल्हियुनि ऐं मुआहिदे जी आजियां कई आहे ऐं अॼु बि करे थो, पर दुनिया अवां जी मुनफ़िक़ाणी बयानबाज़ी दावाउनि ऐं अमल जी तज़ादुनि खे ॾिसी रही आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी सां अमरीकी सफ़ीर नेटली बेकर जी मुलाक़ात। खिते जी ताज़ी सूरतहाल ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल। ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले जे हवाले सां सिफ़ारती कोशिशनि ते बि ख़यालनि जी ॾे वठि। मोहसिन नक़वी पारां अमरीकी सदर जे जंग बंदी में वाध वारनि क़दमनि जी वाखाण। वफ़ाक़ी घरू वज़ीर चयो आहे त वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल हल सतह ते भरपूर कोशिशूं करे रहिया आहिनि। धुरियूं सिफ़ारती ऐं पुरअमन हल खे मौक़ो ॾियनि। खैरपुर वेझो पुलिस चढ़ाई ड्रोन हमले में 2 नौजवान मारिजी विया। सदमे में पीड़सन औरत पोइ आईडी सिंध नोटिस वरितो। कंदरा सालेपट ऐं पटणी ठाणनि जा SHOs मौतिल। ॻोठ सईद खान लाखो मथां पुलिस अटाला कड़की पिया। ड्रोन फायर नौजवान सदरुद्दीन धारे जो ऐं ज़ामिन अली धारे जो मारिजी विया। 8 वरियनि जी नींगरी ऐं नौजवान ज़ख़्मी। सदमे में पीड़सन औरत अमीरा ख़ातून फोत। वारसुनि पारां SSP ऑफिस ॾाढो लाश रखी धरणो। SSP अमीर सऊद मक्सी पहुतो। वारसनि सां ॻाल्हियो। इंसाफ़ जी ख़ातिरी बाद धरणो ख़त्म। आईडी सिंध नोटिस वठंदे 3 थाणनि जे SHOs खे मुअतल करे छॾियो। वाक़े जी जांच लाइ SSP घोटकी जी सरबराही में जांच कमेटी क़ाइम। हाल में पेशी ते वेंदड़ 2 ॼणा कुहाड़ियूं ऐं गोलियूं हणी बेदर्दी सां क़तल। माची बिरादरी जे धुरियनि में पुराणे तकरार तां मोटरसाइकिल सवारनि मथां हमिलो। नियाज़ अली माची ऐं गुल मोहम्मद माची मौके ते मारिजी विया। वाक़े बाद धुरियनि में छिकताड़ तेज़। पुलिस जो चवणु आहे त सुखपुर सां तालुक़ रखंदड़ धुरियूं पाण में सोट मासात आहिनि। वाक़ियो पुराणे तकरार तां पेश आयो आहे।